खबर शामिल कंदालू अवामी वर्कर्स पार्टी के मरकजी अखबार सिंगार नुनारी की बाजियाबी लाइ नसीराबाद मेहरापुर में एहतजाजी मुजाहरा किया विया। नसीराबाद में अवामी वर्कर्स पार्टी के अखबार सिंगार नुनारी की बाजियाबी लाइ 24 ॾींहं भी औरतुनि मर्दनि ॿारनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि नुनारी पाड़े खां टैक्सी स्टैंड ताईं एहतजाजी रैली कढी। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे शेर नुनारी भेण आबदा चना ज़मीर खोर ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कंदे चयो त 24 ॾींहं गुज़री वञण बावजूदि सिंगार नुनारीअ खे बाज़ियाब न करायो वियो आहे। मेहरापुर में नुनारी बिरादरी जे नौजवाननि पारां बि सिंगार नुनारी जी आज़ादी लाइ एहतजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। रैली में नुनारी पाड़े खां अली हैदर चौक ताईं कढी वई, जंहिंजी अॻवानी अली ज़हर नुनारी ऐं नुनारी अदनान नुनारी बेन कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त सिंगार नुनारी हारियुनि ऐं सिंध सां थींदड़ नाजाइज़नि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदड़ हुयो ऐं सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ जिदोजहद कंदड़ अॻवान हुयो, जंहिंखे गुम कयो वियो आहे। इन ते हिन वक़्त जूं ख़बरूं पूरियूं थियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध टीवी।